दोस्तों ही कलाम असां डॉक्टर मुनीर अब्बास जी फरमाइश ते सोबत बलोच साहब खे डेडिकेट कयूं था, जेको मशहूरु वकील शाइर ऐं अदीब आहे ऐं हीउ गीत असां कंपोज़ कयो आहे नए अंदाज़ में। कर असां सां केतिरो तूं थी करी, कर असां सां केतिरो तूं थी करी, विढ़ असां सां केतिरो तूं थी विढ़ी, विढ़ असां सां केतिरो तूं थी विढ़ी, रुस असां सां केतिरो तूं थी रुसी, रुस असां सां केतिरो कर भली माणा असां सां ओ मिठी, भल विसारे छॾ वफ़ाऊं वक़्त सां, भल असांखे ख़ाक सां तूं ख़ाक कर, भल असांखे ड्रोह सां ॾे यार तूं, भल असांखे भाकुरनि में कीन आण, भल असांखे राह में ई रोल तूं, भल असांखे ज़िंदगी में दर्द ॾे, भल असांखे दिलरुबा लाभ ॾे, कर असां सां केतिरो तूं थी करी, कर असां सां केतिरो तूं थी करी। असांजे दिल जी दीवानगी तोखे अर्पे छॾी आहे ज़िंदगी, भल असां सां कीन तूं मुरकीब मिल, भल असांजी फ़ोन खे निगलेक्ट कर, भल असांजी कॉल खे तूं छॾ कटे, भल सिम पंहिंजूं मटाए छॾ वरी, भल असां सां चोट पंहिंजी जंग तूं, ईअं भला छो थी करी पई तंग तूं, कर असां सां केतिरो